ब्रह्म स्वरूप बाबा गीलाराम साहिब की जय। सभी संतन महात्माओं की जय। हलिया ततो के लिखी दिल जा सदके जाम मिठा छुत यार थी वैयारिया हो हलिया ततो के लिखी दिल जा सदके जाम मिठा तो सा यार थी वैयारिया हो हलिया ततो के लिखी दिल जा पागन वारी अज शाम आहे तो जे दिसणे जो साथ आहे पागन वारी अज शाम आहे तो जे दिसणे जो साथ आहे अज दी हसाई नितना गदा से अज दी हसाई नितना गदा से तो सा पहली मुलाकात आहे सदके जाम मिठा छुत यार थी वैयारिया ओ हलिया ततो के लिखी दिल जा सदके जाम मिठा छुत यार थी वैयारिया ओ हलिया ततो के लिखी दिल जा तो सांगली तठरी दीद पैया जारी लगा अज जारी थी वैया तो सांगली तठरी दीद पैया जारी लगा अग जारी थी वैया छोन खिला खुशियों मनाया छोन खिला खुशियों मिलाया तो सा सच्ची प्रीत थी वैया सदके सावतिया तो सा यार थी वैयारिया ओ हलिया ततो के लिखी दिल जा सदके जाम मिठा छुत यार थी वैयारिया ओ हलिया ततो के लिखी दिल जा हाणे न दिल में को विस विसो आहे तो तिस ॼण पको भरवसो आहे हाणे न दिल में को तो तिस ॼण सॼो भरवसो आहे यारी जो अॼु ऐलान थी वियो यारी जो अॼु ऐलान थी वियो दास तुंहिंजो सुठो या कसो आहे सतके सावतिया तो सा यार थी वैयारिया ओ हलिया ततो के लिखी दिल जा सदके जाम मिठा छुत यार थी वैयारिया हो हलिया ततो के लिखी दिल जा। बोलो गोदरी वारे घनश्याम की बोलो बाबा हरदास राम साहिब की अज कथा खणंदासीं चंद्रहस्त जी। चंद्रहस्त जेको हुयो उहो कृष्ण भॻवान जो ॾाढो पक्को सेवक हुयो ॾाढो हुनजो कृष्ण भॻवान सां प्यार हुयो। कथा शुरू कीअं थी अर्जुन जॾहिं पांडव छा कंदा हुया अश्वमेघ यज्ञ कंदा हुआ। जीअं उहो यज्ञ पूरो थी वञे पोइ घोड़े खे अश्व माना घोड़े खे छॾे ॾींदा हुआ। घोड़ो जेतिरो पंधु करे अचे है न जेतिरो ॾुकी करे वापसि अचे माना उहा सॼी ज़मीन इन्हनि जी थी वई जंहिं यज्ञ कयो आहे। ऐं जंहिंखे न ॾियणी आहे ज़मीन उहो फाइट करे उहो युद्ध करे। त हिकु दफ़ो ईअं घोड़ो भॼंदो वियो त वञी चंद्रहस्त जे राज्य में पहुतो।
चंद्रहस्त उथी खड़ो थियो हुनखे तीर हणण लाइ अर्जुन खे। अर्जुन चई इहो विढ़ण थो चाहे, हिन मुंहिंजे घोड़े खे पकड़े रखियो आहे, अगरि मुंहिंजो घोड़ो मूं वटि वापसि न ईंदो माना मूंखे इहो राज्य न मिलंदो। त चंद्रहस्त हुन सां विढ़ण बीठो, भई मां तोखे घोड़ो बि न ॾींदुसि ऐं मुंहिंजो राज्य बि मां तोखे न ॾींदुसि। अर्जुन खे अची वियो गुस्सो। अर्जुन खयो धनुष बाण, चई मां त हाणे ई हिनखे चंद्रहस्त खे हाणे मां हुनखे हाराईंदुसि ऐं मां इहो राज्य खणंदुसि। थियो ईअं, अञा धनुष बाण खईं चंद्रहस्त खे हाराइण लाइ, एतिरे में नारद मुनि हुते प्रकट थिया। चवनि था अर्जुन बिल्कुलु बि हिन जे मथां तीर न हलाइजे। चईसि छो? चईसि इहो बि कृष्ण भक्त आहे, जीअं तूं कृष्ण भक्त आहीं न, इहो चंद्रहस्त बि केरु आहे? कृष्ण भक्त आहे। चईसि कीअं इहो कृष्ण भक्त आहे मूंखे ॿुधायो। चईसि वञ पहिरियों पंहिंजो हवन पूरो करे अचु, यज्ञ जेको कयो अथई उहो पूरो करे अचु, न त एतिरो तूं जेतिरी ज़मीन खटी आहे उहो तोखे न मिलंदी। चईसि अहिड़ा मां 100 यज्ञ कुर्बान करे छॾां, पर मूंखे पहिरियों हिन कृष्ण भक्त जी कथा ॿुधायो। नारद मुनि वेही रहिया। चईसि वह हिते अर्जुन, मां तोखे कथा ॿुधायां। नारद मुनि वेठा त एतिरे में अची वियो अर्जुन बि वेठा कथा ॿुधण लाइ। त कृष्ण भॻवानु अची अर्जुन सां गॾु वेही रहिया। अचे उथी करे पेरे पियो कृष्ण भॻवान जे। चईसि तव्हां कीअं आया आहियो? चईसि जिते मुंहिंजे भक्तनि जी कथा हलंदी आहे उते मां ज़रूरु वञी पहुचंदो आहियां। अॼु तूं कंहिंजी कथा करण वारो आहीं? नारद खे चई तूं चंद्रहस्त जी कथा करण वारो आहीं, त मां हिन जी कथा नारद जे मुख मां वरी ॿुधंदुसि। नारद ई सभिनी जूं कथाऊं ॿुधाईंदो हुयो, ध्रुव भॻवान जूं, प्रहलाद जूं। जीअं ध्रुव हुयो, जीअं प्रहलाद हुयो, प्रहलाद खे बि ईअं थियो न, हिरण्यकश्यप अलॻि अलॻि हुनखे तरीक़े सां हुनखे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कई, भई इहो नारायण खां परे थिए। त चंद्रहस्त जी कथा बि ईअं ई आहे। त हाणे नारद मुनि कथा ॿुधाइणु शुरू कई। चई हिकु राजा हुयो केरला में। केरला में इहो राजा ॾाढो संपन्न राजा हुयो, सभु कुझु हुयो हुन वटि, तमामु घणा यज्ञ हवन प्रार्थनाऊं मंदिर वियो। तॾहिं वञी हिनखे हिकु ॿारु ॼायो जंहिंजो नालो छा रखियो वियो? चंद्रहस्त रखियो वियो। चंद्रहस्त ॾाढो सुहिणो ॿारु आहे, हुन जूं अखियूं सुहिणियूं आहिनि, हुनजा चप सुहिणा आहिनि, हुनजो कलर ॾाढो सुहिणो आहे, ॾाढो सुंदर ॿारु आहे। चईसि भई एतिरो सुंदर ॿारु ॼायो जो नालो ई छा पइजी वियो? चंद्रहस्त। जेको हुनखे ॾिसंदो चंद्रहस्त खे मोहित थी वेंदो हो। हाणे थियो ईअं, जॾहिं चंद्रहस्त 3 सालनि जो थियो, हिकु ॿिए राजा हुनजे मथां अटैक कयो, हमिलो कयो, ऐं हिननि जी सॼी जेका राज वग़ैरह हुयो सॼो नुक़सानु करे छॾियो, राजा खे बि मारे छॾियो। हाणे महल जे अंदरि बि घुसी विया सभु जेके आया हुया सिपाही, भई असां हिन ॿार खे बि मारे छॾींदासीं, न त इन जो वंश भई अॻिते न वधे, न त उहो राजा पैदा थी वेंदो, हिनजे ॿार खे बि चंद्रहस्त खे बि असां मारे छॾींदासीं। 3 सालनि जो चंद्रहस्त आहे, पंहिंजी माता जे हथ में आहे। माता सोचे थी अगरि मां हिनखे पकड़े वेहंदसि त मूंखे त मारंदा ई मारंदा, गॾु मुंहिंजे ॿार खे बि मारींदा। त छा कई? दाई मां खे सॾु कई। चईसि वठे ॿार मूंखां, हिनखे खणी करे किथे तूं हली वञ, हिन जा कपिड़ा वपड़ा चेंज करे छॾिजे, जीअं हिनखे सुञाण भई इहो राजकुमार आहे। बराबरि उहा दाई खणी हली वई ऐं आया पुठियां उन माउ खे अची सिपाही मारे विया। चंद्रहस्त जा माता पिता ॿई गुज़ारे विया। कंहिंसां गॾु हुयो? हाणे दाई मां सां गॾु हुयो। दाई मां परे किथे भॼी वई, हुई केरला में, हिन पासे MP जे पासे ग्वालियर में अची रही। हुते हिकु तमामु सुठो राजा हुयो। चई वञी हुनखे भई मां दरबार में कमु कंदी आहियां, मां तव्हां वटि कमु करां? चईसि हा कर। चईसि हे केरु आहे? चईसि इहो मुंहिंजो ॿारु आहे, मां हिनजी मां आहियां। नंढड़े 3 सालनि जे ॿार खे बि सेखारे छॾी। केर बि तोखां पुछे इहा केरु आहे त छा चइजे हुनखे? केरु आहे इहो? मां। हुनखे ईअं सेखारे छॾी। पुछनिसि था हुन खां सिपाही केरु आहे इहा तुंहिंजी? चएसि त मुंहिंजी मां आहे। ईअं कंदे कंदे 4-5 साल अञा थी विया। चंद्रहस्त हाणे 8-9 साले जो अची थियो, थोरी सम्झ अची वियसि, ॿाहिरि वेंदो खेॾणु, पर जीअं खेॾंदो सभु माण्हू हुन वटि निहारंदा ई रहिजी वेंदा, भई एॾो सुठो थो लॻे, एतिरो सुहिणो ॿारु, एतिरियूं सुहिणियूं हुन जूं अखियूं, एतिरा सुहिणा हुनजा चप, एतिरी सुठी हुनजी मुंहं जी रौनक, एतिरी चमक आकर्षक हुनजे अंदरि।
माण्हू हुनखे ॾिसंदा ई रहंदा हुया। आख़िर ईअं थियो हिकु ॾींहुं जेका दाई मां हुई हुनजी तबियत थी वई ख़राबु। सॾु करेसि थी चंद्रहस्त हिते अच, हुनजो हथु पकड़ी चएसि थी तुंहिंजा माता पिता राजा हुया, केरल राजा, ईअं अटैक थियो, ईअं हमलो थियो ऐं हुननि मूंखे चयो हिन ॿार खे खणी करे वञ त मां हिते हली आयसि, पर एक्चुअल में तूं केरु आहीं? तूं राजकुमार आहीं। अॼु मां बि वञा थी पर केर बि तोखां पुछे न माता पिता जो नालो न ॿुधाइजांइ, ॿुधाईंदे न मां राजा जो पुटु आहियां त थी थो सघे तुंहिंजी जान खे ख़तरो थी वञे। त हाणे केर बि तोखां पुछे तूं केरु आहीं, चइजांइ माता कृष्ण, पिता कृष्ण, प्राण बि मुंहिंजा कृष्ण, मुंहिंजो सर्वस्व बि कृष्ण, सभु कुझु मुंहिंजो कृष्ण। केर बि तोखां कुझु बि पुछे तूं चइजसीं कृष्ण। हिनखे ॾाढो वणियो, वञी करे वण जे हेठां वेही रहंदो हो, चवंदो हो माता कृष्ण, पिता कृष्ण, सर्वस्व कृष्ण, प्राण कृष्ण। जीअं पाण बि चवंदा आहियूं न भॼन में, छा चवंदा आहियूं? दुनिया को बताया मैंने मेरा फसाना, सबने बताया बाबा तेरा ठिकाना, मैंने तुमको माना है माता पिता परिवार। पंहिंजो परिवार माता पिता बाबा आहे, तीअं हुनजो बि छा थी वियो? माता पिता परिवार केरु थी वियो? कृष्ण थी वियो। कीअं चवंदा आहियूं इहो भॼन? दुनिया से मैं हारी तो आई मेरे द्वार, दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार, यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। सभी मीना बोलो, दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार, दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार, यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। सुन प्रभुवर तेरी